तो ही कहाणी आहे बादशाह जे पुट ऐं काठ जे घोड़े जो। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाहनि जो त बादशाह पाण धाणी पाक पाण आहे, पर ही दुनिया जे ज़मीन जे टुकड़े ते बादशाही कंदो हो। बादशाहनि जो त बादशाह ख़ुदा ताला पाण आहे, जंहिं हिन ज़मीन खे पैदा कयो, पर ज़मीन जे टुकड़े ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो। उन बादशाह जी बादशाही में वाॾो ऐं लोहा रहंदा हुआ। उन बादशाह जे मुल्क में वाॾो ऐं लोहा रहंदा हुआ, जंहिंजी पाण में घाटी संगत हूंदी हुई। ॿई हिक ॿिए जा पगमट यार हूंदा हुआ। हा साईं, अञा ताणी मशहूरु आहे त दोस्ती हुजे वाॾे ऐं लोहार जी हुजे। सो ही ॿई ॼणा पाण में घाटा संगत हूंदा हुआ। ॿई हिक ॿिए जा पगमट यार हूंदा हुआ। ॿई पंहिंजे हुनर में तमामु घणा क़ाबिल हुआ। मतिलबु त लोहार ऐं वाॾो पंहिंजे हुनर में तमामु घणा क़ाबिल हुआ। उन जे क़ाबिलियत जे करे संदसि कारीगरी जो नालो मुल्कनि खां मुल्क पकिड़ियल हो। ही ॿई ॼणा एतिरा पंहिंजे हुनर में क़ाबिल हुआ जो हिननि जो नालो मुल्कनि खां मुल्क पकिड़ियल हुई। हिकिड़े दफ़े वाॾे काठ मां हिकु अहिड़ो काठ जो घोड़ो अहिड़ो त सुहिणो ठाहियो जो असुल जीअरे जाॻंदे घोड़े वांगुरु पियो ॾिसबो। वाॾे काठ मां हिकु अहिड़ो रांदीको ठाहियो जो असुल जीअरे जाॻंदे घोड़े वांगुरु पियो ॾिसबो। अहिड़ो रांदीको कंहिं बादशाह वटि बि कान हो। घोड़ो ठाहे तयारु करे हू पंहिंजे दोस्त लोहार वटि खणी वियो। वाॾे काठ मां अहिड़ो घोड़ो ठाहे पंहिंजे दोस्त लोहार वटि खणी वियो, जंहिं पिणु संदसि हुनर जी तारीफ़ करे चयुसि, अदा घोड़ो त वाह जो ठाहियो अथई, पर अञा हिकिड़ी कसर तो मां रहिजी वियो अथई, साजे चवीं त आऊं पूरो करे ॾियां। वाॾे जवाबु ॾिनुसि, भाऊ अहिड़ी का ॿी ॻाल्हि, हीउ घोड़ो तुंहिंजी मिल्कियत आहे, जीअं वणे तीअं तयारु करींसि। उन खां पोइ लोहार वरी उन घोड़े में वेही अहिड़ियूं कीलूं रखियूं जेको चाबी फेराइण सां अकचम में घोड़ो आसमान सां वञी रसे। मतिलबु त लोहार उन घोड़े में अहिड़ा कीलूं रखियूं, उन काठ जे घोड़े में अहिड़ा चाबी रखिया जो चाबी फेराइण सां अकचम में घोड़ो वञी आसमान सां लॻे, ऐं उन सां गॾोगॾु हिकु ॿी चाबी रखी जंहिंजे फेराइण सां वरी घोड़ो अची हेठि ज़मीन ते रसे। सो हिन लोहार उन घोड़े में अहिड़ा चाबी रखी छॾिया। हाणे साईं, घोड़ो उन नमूने ठाहे जॾहिं बस कयूं, तॾहिं ॿई दोस्त पाण में सलाह करे अहिड़ो घोड़ो खणी बादशाह जी कचहरी में आया। हिननि काठ जो घोड़ो खणी सिधो बादशाह जी कचहरी में आया। सलाम वालेकुम। अदा वालेकुम सलाम। बादशाह हिननि खां अचण जो सबबु पुछा कयो। बादशाह खे हिननि ॿुधायो त बादशाह सलामत, असां काठ जो घोड़ो ठाहियो आहे। असां हिकु अहिड़ो काठ जो घोड़ो ठाहियो आहे जंहिंजी चाबी फेराइण सां घोड़ो वञी आसमान सां रसी वञे, ऐं ॿी चाबी रखी आहे जंहिंजे फेराइण सां वरी घोड़ो हेठि अची ज़मीन ते रसे। मतिलबु त असां काठ मां हिकु अहिड़ो सामुंडी घोड़ो ठाहियो आहे जो असुल आहे त काठ जो, पर सामुंडी घोड़े खां बि वधीक कमु करे। एतिरी असांजी ॻाल्हि आहे। मतिलबु त हितां खां एतिरी ॻाल्हि, असां काठ मां घोड़ो ठाहे तव्हांजे कचहरी में आया आहियूं। बादशाह हिननि ॿिन्हिनि दोस्तनि खे घणी इज़त ॾिनी। खाइण सां अचण जो हिननि खां पुछा कई। हिननि सॼी ॻाल्हि बादशाह खे ॿुधायो। तंहिं ते हिननि वराणियो, जींदा क़िबला, असां ही किल जो घोड़ो ठाहियो आहे। हिननि घोड़ो खणी बादशाह जे अॻियां रखियो। बादशाह खे ॿुधायूं त हीउ किल जो घोड़ो असां ठाहे तयारु कयो आहे, सो अव्हां खे तोहफ़ो करे पेश करणु आया आहियूं। ईअं चई घोड़ो खणी संदसि अॻियां रखियूं, जेको ॾिसी बादशाह तमामु घणो ख़ुशि थी पियो। एतिरे में शहज़ादो बि घुमंदे फिरंदे अची बादशाह जी कचहरी में निकितो। बादशाह जो पुटु शहज़ादो बि घुमंदे फिरंदे अची बादशाह जी कचहरी में पहुतो। बादशाह ऐं संदसि दोस्त ॻाल्हियुनि में मक़शूल हुआ। बादशाह दरबार में दोस्तनि सां ॻाल्हाइण में मसरूफ़ हो। सो ही हमरा ॿी घोड़े खे ॾिसणु लॻो। ॾिसंदे ॾिसंदे टप ॾेई मथां चढ़ी वेठो। शहज़ादो वञी उन काठ जे घोड़े में चढ़ी वेठो। इतफ़ाक़ सां शहज़ादे जो हथु घोड़े जे उॾामण वारी किल ते संदसि हथु लॻी वियो। हिन चाबी जेको फेराइण सां हिन जो हथु वञी उते लॻो। बसि पोइ त घड़ी में घोड़ो शहज़ादे खे खणी वठी उॾामणु शुरू कयो। अकचम में अखियुनि खां ग़ाइबु थी वियो। शहज़ादे घोड़े जे लहण लाइ ॾाढा वस कया, पर जीअं पियो खेसि लहण जी करे तीअं घोड़ो वञी मथे चढ़ंदो वियो। हेॾां बादशाह अची हैरान परेशान थियो। वज़ीर खेसि सलाह ॾिनी उन कारीगरनि खे पकिड़े बंदि करे रखियो वञे, हिननि खे जीअरे गॾा जे पेट में बंदि कयो वञे, हिननि खे सज़ा ॾिनो वञे जेसि ताईं शहज़ादो वापसि अचे। पर बादशाह संदसि उहा ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे
हिननि ॿिन्हिनि कारीगरनि खे ॾाढा इनाम इकराम ॾेई रवानो कयो ऐं शहज़ादी जी तलाश लाइ हुकुम जारी करे पंहिंजे इंसाफ़ ऐं अदल खे लॻी वियो। होॾां शहज़ादो घोड़े ते चढ़ी मथे आसमान ते पई उॾामंदो वियो। खेसि उॾामंदे घणो वक़्तु थी वियो। तंहिंखां सवाइ बुख ऐं उञ बि अची हिन खे हलाकु करे छॾियो हो। तंहिं करे अची ॾाढो परेशान थी पियो। आख़िर अची राति थी पई। शहज़ादे उन ख़्याल सां त मन उहा किल हथु अची वञे जंहिंखे फेराइण सां घोड़ो हेठि लही अचे उनजे पटनि ते हथु फेराइण लॻो। काठ जे घोड़े जे पटनि ते हथु फेराइण लॻो। ओचितो हथु वञी उन हंधि लॻो। आस्ते आस्ते करे घोड़ो हेठि लहणु लॻो ऐं थोरे वक़्त में अची हिकिड़े शहर जे ॿाहिरां लथो। शहज़ादो हिन नए मुल्क ॾिसी हैरान थी वियो। आख़िरकार शहज़ादो उन काठ जे घोड़े खे हिकिड़े घाटे वण में लिकाए पाण राति गुज़ारण ऐं कुझु खाइण पीअण जे इरादे सां मोटी अची शहर में आयो। शहज़ादे खे बुख ऐं उञ तमामु घणो तपायो। हीउ घुमंदे फिरंदे हिकिड़ी झूपड़ी हिन खे ॾिसण में आयो। हिकिड़ी झूपड़ी में हिकिड़ी ॿुढड़ी माई ॾिसण में आयसि जेका चुल्हे ते हिकिड़ो कुनो चाढ़ी वेठी हुई। शहज़ादो वधी ॿुढड़ी जे वेझो आयो। चयईं, नानी ॾे नानी, मूंखे पाण वटि रहा, मूंखे बुख लॻी आहे, ऐं मुसाफ़िर आहियां, सो मूंखे पाण वटि रहा। ॿुढड़ी तरस खाई हिन खे पाण वटि रहायो। ॿुढड़ी खे त का ख़बर कोन्हे त हीउ हिकु शहज़ादो आहे, लेकिन हिन तरस खाई हिन खे पाण वटि रहायो। हिन रब अची शहज़ादे जे अॻियां रखियो। शहज़ादे खे बुख अहिड़ो त तपायो, हिन बिस्मिल्लाह करे रब खाई सुम्ही पियो। चवंदा आहिनि त बुख में बसर भली आहे, सो शहज़ादे रब खाई सुम्ही पियो। पोइ हीउ शहज़ादो उन कुराड़ी माई जी झूपड़ी में रहणु लॻो। हाणे सी शहज़ादो रोज़ सुबुह जो वेंझी संहिंजी टिप टाप थी शहर जे चकर ते निकिरंदो हो ऐं राति जो मोटी अची उन ॿुढड़ी माई जे झूपड़ी में सुम्हंदो हो। ॿ टे ॾींहं ईअं शहर में घुमंदे फिरंदे हिकिड़े ॾींहुं उतां जे बादशाह जे शाही महलात जे हेठां अची लंघियो। शहज़ादो उतां जे बादशाह जे शाही महलात जे हेठां अची लंघियो। मजाण उन महिल उतां जे बादशाह जी शहज़ादी महलात जे दरी तां हेठि सहेलण सां गॾु शहर जो नज़ारो पई कयो। शहज़ादे जो ओचितो ई निगाह वञी शहज़ादी ते पई ऐं शहज़ादी जूं निगाहूं बि हिन में खुपी वियूं। उहा घड़ी उहा साहत ही ॿई हिक ॿिए ते आशिक़ थी पिया। शहज़ादी जूं सहेलियूं तड़ तकड़ में हिन खे घेरो करे बीही रहियूं। शहज़ादी खे घेरो करे बीही रहियूं, पर शहज़ादी जंहिंजे दिलि हिक ई नज़र सां खसिजी वई हुई, सासुल बेमाताब थी खेनि चवणु लॻी, अहिड़ियूं तेड़ियूं अवी वरी मूंखे झलण पलण वारा केरु आयो, हटी परे थियो न त हणां थी कला। ईअं चई इशारनि में शहज़ादे सां दिलि जो अहवालु ओरणु लॻी। शहज़ादो बि पंहिंजी दिलि फेराए इशारनि में कौल करार वठी मोटी आयो। ॿुढड़ी सां उन अहवाल जी ख़बर कयईं। जीअं ॿुधायसि उहा बादशाह जी सिगी लधी वॾोर धीउ आहे। पोइ त रोज़ानो राति जो किल वारी घोड़े ते चढ़ी वञी महलात जे कुॾ ते लहंदो हो ऐं सॼी राति शहज़ादी सां रिहाइण करे पर फुटी खां अॻु वरी अची झूपड़ी में सुम्हंदो हो। उन ॻाल्हि खां पोइ शहज़ादो पंहिंजे मुल्क मोटी वञण वारी ॻाल्हि असुलु विसारे वेही रहियो। हाणे सही पराए मुल्क में अची आशिक़ पुट थी हाणे पंहिंजे मुल्क वरण जी हिन ॻाल्हि विसारे उतां जे बादशाही में देरो जमाए वेही रहियो। हाणे सही उतां जे बादशाह जो दस्तूर हूंदो हो त शहज़ादी खे रोज़ खेसि सुबुह ऐं शाम जो गुलाब जे गुलनि सां तोरियो वेंदो हो। संदसि तौर फ़क़ति हिकिड़ो गुलाब जो गुल हूंदी हुई, पर जंहिं वक़्त खां शहज़ादो साणसि मिलणु लॻो हिन जे तौर ॾींहों ॾींहुं पई वधंदो वियो। रोज़ानो हिकिड़ो हिकिड़ो गुल वधणु लॻे ऐं थोरनि ई ॾींहंनि में गुलनि जी सॼी सारी टोकरी में तरणु लॻी। बादशाह वीचारो हैरानी में अची वियो। बादशाह तमामु घणो हैरान थी वियो। पंहिंजे पर में उन माम खे सम्झण जी कोशिशि कयईं। बादशाह उन माम खे सम्झण जी ॾाढी कोशिशि कयईं। बानियनि ऐं नौकिराणनि खां बि पुछा गुछा कयईं, मगर खेसि बि केर बि उहा ॻाल्हि ॿुधाए न पई सघियो। आख़िरकार पक थियसि महलात में ज़रूरु को धारियो शख़्स अचे थो। बादशाह खे पक थी त मुंहिंजे महलात में ज़रूरु को धारियो शख़्स अचे थो। नेठि वीचार करे हिकिड़े ॾींहुं पंहिंजे वज़ीर खे सॼी अहवाल खां वाक़िफ़ु कयईं। हितां खां हेतिरी ॻाल्हि आहे। खेसि चयईं त वज़ीर हिन हक़ीक़त ते का तजवीज़ करे ॿुधा त जीअं लाल बि लभे ऐं पिरत बि रहिजी अचे। वज़ीर तमामु सियाणो हो, सो बादशाह जी ॻाल्हि ॿुधी माट में अची वियो। अर्ज़ु कयईं त जींदा क़िबला
बादशाह सलामत कुछ मोहलत मिले त पोइ का तजवीज़ ॿुधाए सघंदुसि। बादशाह संदसि उहो अर्ज़ु क़बूल करे हिन खे कुझु वक़्त जी मोहलत ॾिनी। वज़ीर उन ॾींहं ते ई माला जे आसपास जासूस ॿीहारे छॾिया। 2-4 ॾींहं गुज़िरिया पर को बि खड़तेल कोन निकितो। हाणे सईं ओॾां वज़ीर खे बची पंहिंजी सिर जी लॻी। वज़ीर ॾिठो त जेकॾहिं उन कमबख़्त खे पकड़ण में नाकाम थियासीं त बादशाह असां सभिनि जे खल में बोझ जी तंज़ी भराए छॾींदो। वज़ीर खे अची पंहिंजी सिर जी लॻी सो पंहिंजे भर में वेही सोचणु लॻो। वज़ीर पंहिंजे भर में वेही सोचणु लॻो। नेठि हणंदे मारींदे वज़ीर खे हिकिड़ी अटकल सम्झ में आयो जेका ॿिए ॾींहुं बादशाह जे दरबार में वियो। बादशाह खे अकेलाई में ॿुधाए छॾियईं। बादशाह खे चयईं त बादशाह सलामत मूंखे हिकिड़ी अटकल सम्झ में आयो आहे। जेकॾहिं उन तरीक़े सां कमु वरितोसीं त उन शख़्स खे पकड़ण में असांखे का ॾुखियाई न थींदो। हूअं उन शख़्स खे पकड़णु असांजे वस में कोन्हे। जेकॾहिं मुंहिंजे तरीक़े सां कमु वरितोसीं त उन शख़्स खे पकड़ण में असांखे का ॾुखियाई न थींदो। बादशाह चयो वज़ीर तोखे कहिड़ी अटकल सम्झ में आयो आहे? मूंखे ॿुधा त आख़िर तूं कहिड़ी ॻाल्हि सोचे आयो आहीं? वज़ीर चयो त बादशाह सलामत हाणे हिकु अहिड़ो अतुर ठारायूं, हिकु अहिड़ो ख़ुशबू ठारायूं, हिकिड़ी अलॻि ख़ुशबू असांखे ठाहिराइणु घुरिजे। अहिड़ो ख़ुशबू तयारु कयूं जेका हवा जे लॻण सां वधंदो वञे। 2-3 ॾींहं उहा ख़ुशबू कपिड़नि मां लहे। हिकु मुख़्तलिफ़ ख़ुशबू असांखे तयारु करणु घुरिजे। उन खां पोइ उहा ख़ुशबू वञी शहज़ादी जे पलंग ते हरणु घुरिजे। उहो शख़्स ईंदो उन जे कपिड़नि में उहा ख़ुशबू लॻी वेंदो ऐं पोइ जॾहिं उहा ॿाहिरि निकिरंदो त असांजा नौकर चाकर पहिरां ई शहर में असां पकिड़े छॾींदासीं। जंहिं शख़्स जे कपिड़नि मां उन अतुर जो ख़ुशबू ईंदो असांजा नौकर चाकर त अॻु में शहर में पकिड़ियल हूंदा। असांजा नौकर चाकर उन शख़्स खे सुञाणे उन खे आसानी सां पकिड़े वठंदा। बाक़ी हूअं उन शख़्स खे पकड़णु असांजे वस में कोन्हे। जेकॾहिं इन नमूने सां असां कमु वरितोसीं त उन शख़्स खे पकड़ण में असांखे का ॾुखियाई न थींदो। वधीक तव्हांजो हुकुम मुंहिंजे अखियुनि ते, ऐं हुकुम जो बंदो मुंहिंजो सिर बि तव्हांजे अॻियां हाज़ुर आहे। बादशाह खे वज़ीर जी इहा तजवीज़ ॾाढी पसंदि आई। वज़ीर जी इहा अटकल बादशाह खे तमामु घणो पसंदि आयो। बादशाह यकदमि अतुर ठाहींदड़ हमरा खे घुराए उन खे हुकुम ॾिनई त मूंखे जल्दी में हिकु अहिड़ो अलॻि ख़ुशबू तयारु करे ॾिए जेका हवा लॻण सां वधंदो वञे। हिकु अहिड़ो ख़ुशबू ठाहिजां जंहिंजी हवा लॻण सां एॾो ख़ुशबू पकिड़े जो सॼी शहर में माण्हुनि खे ख़बर पइजी वञे। साईं उन शख़्स जेको अतुर ठाहींदड़ हो बादशाह जो, उन यकदमि तड़ तकड़ में हिकु अहिड़ो ख़ुशबू तयारु करे अची बादशाह खे ॾिनो। हाणे साईं बादशाह हिकिड़ी बाने खे घुराए हुकुम ॾिनो त अॼु राति शहज़ादी जे कमरे ऐं बिस्तरे ते अतुर हारे छॾिजां, पर उहो कमु अहिड़े तरह कजां जो कंहिंखे ख़बर बि न पए ऐं न ई वरी शहज़ादी खे उन ॻाल्हि जो पतो पवे। बानी उहो हुकुम ॿुधी शहज़ादी जे महलात में आई ऐं मौक़ो ॾिसी अतुर जूं 2 शीशियूं छटकारे हली वई। होॾां बादशाह वरी सभिनी सिपाहियुनि ऐं चौकीदारनि खे ख़बरदार करे छॾियो त आधी राति खां पोइ शहर में पकिड़िजी वञो ऐं सुबुह ताईं हर माण्हू खे चेक कजो। जंहिं शख़्स जे कपिड़नि मां उन अतुर जो ख़ुशबू अचे तंहिंखे पकिड़े मूं वटि हाज़ुर कजो, न त आउं तव्हांखे जीअरे गॾा जे खल में सिबराए छॾींदुसि, मतिलबु त फांसी ॾियारे छॾींदुसि। हाणे साईं दस्तूर मूजिबि शहज़ादो राति जो घोड़े ते चढ़ी वरी बि महलात में आयो ऐं शहज़ादी जे कमरे में हलियो वियो। सॼी राति रिहाण करे जॾहिं वापसि वरियो तॾहिं कपिड़नि में बिस्तरे वारी अतुर जी ख़ुशबू महसूसु कयईं। उते सम्झियईं त हीअ ख़ुशबू जेका हवा लॻण सां वञे थी वधंदो ऐं तेज़ थींदी सा ज़रूरु कंहिं मतिलब लाइ बिस्तरे ते हारियल थी ॾिसिजे। सो घर पहुचंदी उहा कपिड़ा लाइ वञी धोबी खे ॾिनई ऐं पाण ख़ूब वेंझी सिंझी सुम्ही रहियो। हाणे साईं धोबी खे जो शहज़ादे जा रेशमी कपिड़ा मिलिया तंहिं ख़्यालु कयो त अॼु हीअ कपिड़ा ढके शहर जो चकर हणी अचां। उहे चवंदा आहिनि त गोह खे खणे खुटी ॻोल्हे शिकारनि जो घर। सो धोबी खे खयूं खुटी हिन शहज़ादे जा कपिड़ा पाए शहर जे चकर लाइ निकितो। सो हिन कमकार लाइ वेंझी सिंझी टिप टाप थी शहज़ादे वारा कपिड़ा पाए शहर जे घुमण लाइ निकितो। बादशाह जा सिपाही त अॻु में शहर में घुमनि पिया, तन जो हिन जे कपिड़नि मां ख़ुशबू ईंदे ॾिठो तन हिकदमि खणी वरितुसि। हिकिड़ी सुठी पादरनि जो पे कढी धूनी सुझाए गेली अची बादशाह जे अॻियां आणी रूबरू कयूंसि। साईं हितां खां हेतिरी ॻाल्हि
हिन जे कपिड़नि मां ख़ुशबू अचे पियो। बादशाह इहो ॿुधी कावड़ मां चयुसि, अड़े नमक हराम, तुंहिंजी इहा मजाल, सच ॿुधा थी हिकु अतुर तुंहिंजे कपिड़नि मां किथां आयो? मूंखे सची ॿुधा, न त आउं तोखे जीअरे गॾा जे खल में विझराए छॾींदुसि, मतिलबु त फांसी ॾियारे छॾींदुसि। धोबी वीचारो बताल थी वियो, सफ़ा परेशानी बताल थी वियो। कुझु सम्झ में न पियो अचेसि त आख़िर कपिड़नि में अतुर हणणु कहिड़ो गुनाह जो कमु आहे। पर बादशाह जी कावड़ जी दहशत ॾिसी अर्ज़ु कयईं, बादशाह खे अर्ज़ु कयईं त जींदा क़िबला बादशाह सलामत, ही कपिड़ा मुंहिंजे हिकिड़े ग्राहक जा आहिनि, मुंहिंजे हिकिड़े ग्राहक जा आहिनि जेको असुर जो धोअण लाइ ॾेई वियो आहे। असुर महिल मूंखे धोअण लाइ ही ॾेई वियो आहे। ही कपिड़ा मुंहिंजे हिकिड़े ग्राहक जा आहिनि। उहो ई ग्राहक ॿुधाए सघंदो त हुन अतुर ऐं कपिड़ा किथां आंदा आहिनि। बाक़ी मूं मिसकिन वटि अहिड़ा कपिड़ा अहिड़ो अतुर किथां आयो। बाक़ी आउं तव्हांजे अॻियां हाज़ुर आहे। मुंहिंजी खल तव्हां जुती करे सघो था, बाक़ी आउं मिसकिन, मूंखे वधीक का ख़बर कोन्हे। इहो ॿुधी बादशाह सिपाहियुनि खे हुकुम कयो त धोबी सां गॾिजी वञो, धोबी सां वञो ऐं वञो उन माण्हू खे गिरफ़्तार करे मूं वटि पेश कयो। पोइ त धोबी अची खेनि उन ॿुढड़ी जे दर ते बीहारियो। सिपाहियुनि दरवाज़ो खड़खड़ायो, टक टक टक, शहज़ादो निकिरी आयो। बसि सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सिपाहियुनि खे ॾिसी ॻाल्हि त सम्झी वियो, शहज़ादे खे पक थी वियो, पर वरी बि उन्हनि खां पुछा कयईं, कंहिंजे पुछा था कयो। धोबी शहज़ादे खे सुञाणे बादशाह जे सिपाहियुनि खे चयो, मूंखे ही कपिड़ा ॾेई वियो आहे, जेको राति कपिड़ा ॾेई वियो अथमि। पोइ त सिपाहियुनि वराणे खणी ॿधसि, गेले सेले अची बादशाह जे अॻियां पेश कयूंसि। बादशाह हिन जो हुस्न ॾिसी हैरान थी वियो, पर गैरत जे करे हुकुम कयईं त वठी वञी फांसी चाढ़े छॾियोसि। सिपाही इहो हुकुम ॿुधी शहज़ादे खे वठी शहर जे ॿाहिरां फांसी घाट ॾांहुं हलणु लॻा। इतफ़ाक़ सां फांसी घाट बि उन रस्ते ते हो जंहिं रस्ते ते वण में शहज़ादे जो घोड़ो रखियलु हो, मतिलबु त लिकायलु हो। हाणे साईं जॾहिं उन वण वटि पहुता तॾहिं बादशाह जे सिपाहियुनि खे चयईं, मूंखे जंग जो ख़्यालु थियो आहे, तंहिं करे घड़ी खणी छॾियो त हिन वण हेठां जंग जो ख़्यालु आहे अचां। सिपाहियुनि हिन जे चेल में ॿधल रसे जो हिकिड़ो छेड़ो पाण वटि सोघो करे रखियो ऐं परभरो वेही पाण में खिल बोग करणु लॻा। एतिरे में शहज़ादे झाकीअ जो वण मां घोड़ो कढी उन्हनि ते चढ़ी रसे खे कपे वठी जो किल खे फेरो ॾिनई त अखि चमे वञी आसमान सां रसी वियो। बादशाह जे सिपाहियुनि जॾहिं अहिड़ो लकार ॾिठो त हिननि पाॾे जे ॻुई जोड़ शिकल करे बादशाह खे अची सॼी ॻाल्हि करे ॿुधायूं। साईं हितां खां हेतिरी ॻाल्हि आहे। हाणे साईं शहज़ादो काट जे घोड़े खे उॾामदे ॾींहुं ॾिठे जो अची शहज़ादी जे हिमालात जे मथां लथो। उन बादशाह जे शाही हिमालात जे मथां लथो। शहज़ादी खे चयईं, जेकॾहिं मूंसां हलणो हुजे त माल हीअ अथई, हलणो हुजे त ॿुधा, हाणे वक़्तु कोन्हे, मूंखे बसि एतिरो ॿुधा मूंसां हलंदे या न। शहज़ादी बि ॾिठो त हाणे वरी हिजाब कहिड़ो आहे। सा ओॾी महिल ई शहज़ादे सां गॾु उन काठ जे घोड़े ते चढ़ी वेठी। चवंदा आहिनि त हिकिड़े बंदे जे मन में ॿीजा करे अलाह, सो उन वांगुरु कुदरत सां शहज़ादी खे अची वहम जा सूर थिया। उन काठ जे घोड़े जे मथां शहज़ादी खे अची वहम जा सूर थिया। शहज़ादे खे चयईं, मूं पाण संभालियो आहे, हाणे घोड़े खे हिते किथे हेठि ला त 2-4 ॾींहं रही आजी पाजी थियनि। शहज़ादे उहा ख़बर ॿुधी हिकदमि खणी घोड़े खे हेठि लाथो। शहज़ादी खे हिकिड़ी नरम जाइ ते लेटाए चयईं, तूं हिते कुझु सामत कर त आउं दाई जो बंदोबस्तु करे अचां थो। ईअं चई शहज़ादो काठ जे घोड़े ते चढ़ी उथी उॾामणु शुरू कयो। हिकिड़ी हंधि बरंदड़ बाहि ॾिसी हेठि लही उन बाहि मां हिकिड़ी ॿुंडी खणी घोड़े ते चढ़ी पोइ ते मोटियो। इतफ़ाक़ सां उमाड़ी मां को टांडो किरी वञी घोड़े जे उॾामण वारी किले ते पियो, जंहिंजी शहज़ादे खे का ख़बर ई न पियो। ओचितो घोड़ो ठका करे हेठि फाटी ॿ हंधि थी किरी पियो। शहज़ादो मथां जो टुटो सो अची हिकिड़े दरिया में किरियो। कुदरत सां हुन दरिया में हिकिड़ो तख़्तो लुढ़ंदो पियो अचे। हुन ते शहज़ादो चंबड़जी हिकिड़े नार जे पुड़ाॾे में फाथो। शहज़ादो हिकिड़ो बुखायल ॿियो 2-3 ॾींहं पाणी में रहण करे सफ़ा कमज़ोर थी पियो। हा साईं, हाणे हिकिड़ो त बुखायल हो, 2-3 ॾींहं हिन का शइ कान खाधो, ऐं ॿियो त रुॻो पाणी में रहण करे हीउ सफ़ा कमज़ोर थी पियो। सो दांह कूक करणु या चुरपुर करण जेतिरी बि शहज़ादे में वसियत कान हो। हीउ जो नार जे मुंहं में अची फाथो सो नार जो पाणी बि वियो। उन नार जो पाणी बि वियो। हाणे साईं उन नार जो पाणी हिकिड़े बाग़ में वहे पियो। ओचितो पाणी बंदि थी वञण ते उन बाग़ जो मालिक उन नार जे पुड़ाॾे वटि पहुतो।
जॾहिं नार जे पुड़ाड़े वटि पहुतो, पाणी जे अंदरि अहिड़े ख़ूबसूरत ॿार खे ॾिसी सफ़ा हैरान थी वियो। उन बाग़ जो मालिक सफ़ा हैरान थी वियो। कुदरत सां उन बाग़ जो मालिक को औलाद जो सिकायलो तंहिंजो एॾो सारो हुसैन जवान ॾिठो, सो हिकदमि हाणे पंहिंजे घर पहुचईं, पंहिंजे ज़ाल खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं, हितां खां हेतिरी ॻाल्हि आहे। पोइ त बाग़ जो मालिक ऐं उन जी ज़ाल हिननि खे पेट जाई पुट वांगुरु ख़िदमत करणु लॻा। हाणे साईं होॾां शहज़ादी वेचारी जंग में रही सॼो ॾींहुं इंतज़ारु कई। हिन सॼो ॾींहुं शहज़ादे जो इंतज़ारु कई, पर शहज़ादो कोन वरियो। हिकु ज़ाल ज़ात ॿियो जंग में अकेला ई, मथां वरी वियम जा सूर, सो ॾाढी हैरानी परेशान थी। मथां अची सिजु लथो, उते पक थियसि शहज़ादे सां का वेदन थी वियो आहे, न त हीअं अकेलो करे जंग में मूंखे छॾे हलियो न वञे हा। उते ही सफ़ा हैरान ऐं परेशान थी वियो। आख़िर जानवरनि जे डप खां आस्ते आस्ते रिड़ी वञी हिकु वण जे जाॻेटे में पई, जिते खेसि ख़ुदा जे फज़ल सां पुटड़ो ॼाओ। पुट जाइ जी बि का ख़ुशी कान थियसि, पर पंहिंजो ॾुख ऐं तकलीफ़ विसारे शहज़ादी जे ऊन में रही। नंढड़ी खे छाती सां लाहे सारी राति अखियुनि में काटियईं, पर शहज़ादो न वरणो हो सो न वरियो। शहज़ादी ख़्यालु कयो, हाणे जे थी कंहिं ॿिए तरफ़ मुंहुं करे वञा, पुटां शहज़ादो मोटी अचे मूंखे न ॾिठईं त पोइ अलाए छा सम्झे। सो उहो ख़्यालु ईंदे ख़ुदा ते भरोसो रखी उन वण जे मतिलब त उन जंग में वेही रहियो। जंहिं महिल बुख लॻेसि तंहिं महिल उते वण जा पन पटे खाधईं। अहिड़ी तरह उते 2-4 ॾींहं ईअं ई गुज़री वियसि। हाणे साईं इतफ़ाक़ सां उन शहज़ादे जो पीउ हिकिड़े ॾींहुं शिकार तां मोटी अची उन हंधां लांघो थियो, जिते शहज़ादी पंहिंजे पुटड़े समेत वेठल हुई। शायदि अञा ताणी तव्हांखे ॻाल्हि सम्झ में कोन आयो। जंहिं शहज़ादे जो ज़िक्र हले थो, उन जो पीउ मतिलबु त बादशाह शिकार तां मोटी अची उन हंधां लांघो थियो, जिते शहज़ादी पंहिंजे पुटड़े समेत वेठल हुई। ऐं ॿारड़ो बि उन वक़्तु पई रुनियो। जॾहिं बादशाह उन्हनि वणनि मां नंढड़े ॿार जो रोअण जो आवाज़ु ॿुधो, तॾहिं बीही रहियो। पंहिंजे माण्हुनि खे हुकुम ॾिनई, ॼण घड़ी खन में शहज़ादी खे पुटड़े समेत आणे बादशाह जे अॻियां बीहारियो। बादशाह शहज़ादी जो हुस्न ॾिसी परखे वरितो, हीअ का रवाजी औरत कान आहे। वेतर जो शहज़ादी जे वातां इख़लाक़ ऐं अदब वारो गुफ़्तू ॿुधईं, तंहिं त हेकारी संदसि दिलि खे मोहे छॾियो। हाणे बादशाह खे त साईं का ख़बर कोन्हे, जेको शहज़ादी मुंहिंजे साम्हूं आहे उहा त मुंहिंजी नूंहुं लॻे। बादशाह खे इन ॻाल्हि जी का ख़बर कोन हुई। शहज़ादी बादशाह खे समूरी हक़ीक़त करे ॿुधाईं, पर किल वारी घोड़े जो ज़िक्र ॼाणी वाणी न कई, छाकाणि त खेसि पक हुई त जे शहज़ादो जीअरो आहे त असांजी गॾिजाणी वरी बि उन घोड़े वसीली थींदी। बादशाह सॼो किसो ॿुधी शहज़ादी खे पाण सां वठी अची घोराबन में सवार थियो। बादशाह पंहिंजे दिलि में उहो पको इरादो कयो त पंहिंजे मुल्क में वञी हिन शहज़ादी सां शादी कंदुसि। सो जंहिं महिल नंढड़े नींगर ते नज़र पियसि, तॾहिं ख़्यालु कई, हीउ धारियो ॿार महिलात में वॾो थी ख़बर न आहे अलाए कहिड़ा करतूत करे, सो छो न खेसि हिते ई दरिया में फिटो करे छॾियां। तंहिं करे अधु राति जो सुतल ॿारड़ी खे खणी दरिया में उछलाए छॾी। उहा ॿार बि लुड़ंदे लुड़ंदे इतफ़ाक़ सां अची साॻे बाग़ जे नार में फाथो। हाणे साईं उन बाग़ जो मालिक उन ॿार खे बि खणी आणे घर में निपाइणु लॻो। उन शहज़ादे जे पुट खे बि आणे पंहिंजे घर में पालणु लॻो। शहज़ादो त अॻे बाग़ जे मालिक जे घर में हो, हाणे पुट बि उते अची रसियसि। हाणे साईं होॾां शहज़ादी निंड मां उथी पंहिंजे पुटड़े खे न ॾिसी हेॾां होॾां खणी ॻोल्हा शुरू कई। जॾहिं शहज़ादी उन ॻोरा मां निंड मां उथी त हिन पंहिंजे बचिड़े यानी पंहिंजे पुटड़े खे न ॾिसी उन जी ॻोल्हा शुरू कई। हिकिड़े माण्हू खां पुछा कई, पर केसि को बि सची न पियो ॿुधाए। हिन बादशाह जे हिकु नौकर खां पंहिंजे पुटड़े बाबति पुछा कई, पर बादशाह जे मिना जे करे हिन खे केर बि सची न पियो ॿुधाए, यानी बादशाह जे कंहिं बि नौकर हिन खे सची ॻाल्हि न ॿुधाई। नेठि रोई रड़ी माठ करे वेही रहियो। अची बादशाह जे महलात में पहुती, यानी पंहिंजे सोहरे जे महलात में पहुती। बादशाह शहज़ादी खे वठी वञी महलात में विहारियो। हिन पंहिंजे नुंहं खे वठी वञी पंहिंजे महलात में रहायो। हाणे बादशाह खे इन ॻाल्हि जी का ख़बर ई कोन्हे। ख़ासि नौकराणियूं ऐं बानियूं हिन जे हाज़ुरी में रहणु लॻियूं। हाणे साईं बादशाह अची पाण बि सुबुह शाम वेहंदो हो, खेसि शादी लाइ राज़ी करण जी कोशिशि कंदो हो। नेठि हिकिड़े ॾींहुं शहज़ादी चयसि, बादशाह सलामत, ज़माने जो दस्तूर आहे त जॾहिं बि कंहिं ज़ाल जो मुड़ुसु मरी वेंदो आहे त घटि मां घटि 12 महीना
100 में रहंदी आहे, यानी 12 महीना ॾुख में रहंदी आहे। मुंहिंजो मुड़ुसु बि फ़ौत थी वियो आहे, तंहिं करे तोखे पक हुअणु घुरिजे त आउं अॼु बि तुंहिंजी सुभाणे बि तुंहिंजी, पर जे महिरबानी करे मूंखे 12 महीना मोहलत ॾींदे त मुड़ुस जी ग़म विसारण जो मौक़ो ॾींदे त चङो थींदो। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी वॾी ख़ुशी सां खेसि मोहलत ॾिनी। हिन बादशाह खे चयो, यानी पंहिंजे सहुरे खे चई, हाणे इन ॻाल्हि जी त ॿिन्हिनि खे का ख़बर ई कोन्हे, यानी बादशाह खे बि इन ॻाल्हि जी का ख़बर ई कोन्हे त हीउ मुंहिंजो नुंहुं आहे, ऐं न ई वरी शहज़ादी खे इन ॻाल्हि जी का ख़बर आहे त हीउ मुंहिंजो सहुरो आहे। सो शहज़ादी बादशाह खे चयो त मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो आहे, मूंखे 12 महीना मोहलत ॾिनो वञे त जीअं पंहिंजो मुड़ुस जो जेको ग़म आहे ॾुख आहे उहो विसारण जो मूंखे मौक़ो मिली वञे, ऐं पोइ तोसां शादी कंदुसि। हाणे साईं कुझु ॾींहं खां पोइ शहर में उहा ॻाल्हि आम थी वई त बादशाह जंग मां हिकिड़ी हसीन औरत वठी आयो आहे, जंहिंसां तमामु जल्द बादशाह शादी कंदो। बादशाह जे बादशाही में हिकु हुल हली वई त बादशाह जंग मां हिकिड़ी हसीन औरत वठी आयो आहे, जंहिंसां बादशाह तमामु जल्द शादी कंदो। उहा ख़बर जॾहिं शहज़ादे ॿुधी, यानी बादशाह जे पुट ॿुधी, तॾहिं ख़्यालु कयईं त उहा ज़रूरु मुंहिंजी घरवारी आहे। बादशाह जे पुट खे जॾहिं हिन ॻाल्हि जी ख़बर पइजी वियो त मुंहिंजो पीउ यानी बादशाह तमामु जल्द उन जंग मां जेका हसीन औरत वठी आयो आहे उन सां शादी कंदो। सो बादशाह जे पुट खे पक थी त उहा मुंहिंजी घरवारी हूंदी। अची ॾाढो परेशान थियो त हाणे कीअं हिन खे ॾिसिजे, पंहिंजे ज़ाल खे कीअं ॾिसिजे। सो छा कयईं जो बाग़ मां क़िस्म क़िस्म जा गुल छिने पंहिंजे हथनि सां हिकिड़ो उम्दो हार ठाराईं, ॿिया 2-3 हार ठाहे गुलनि जी टोकरी में रखी अची जेका भाॻियुनि खे ॾिनई, खेसि सॼी ॻाल्हि सम्झाए शहज़ादी जे मालात ॾांहुं मोकिले छॾियईं। हिन सॼी ॻाल्हि करे शहज़ादी ॾांहुं मोकिलियईं। भाॻियुनि बि उहा गुल खणी सिधो मालात में आई, बादशाह जे शाही मालात में आई, अची शहज़ादी खे जंग जी गुलनि जा हार तोहफ़ो करे ॾिनई। उन सां गॾु शहज़ादे जी जीअरे हुजण जी बि ख़ुशि ख़बरी ॿुधाई। हाणे शहज़ादी खे सभु ॾुख सूर विसिरी विया। हिन खे जॾहिं ख़बर पइजी वियो त मुंहिंजो मुड़ुसु जीअरो आहे, यानी शहज़ादो जीअरो आहे, त हिन खां सभु ॾुख ग़म विसिरी विया ऐं शहज़ादे ॾांहुं नियापो मोकिलियईं त कीअं बि करे मुंहिंजी जिंदु हितां आज़ादु करा। हिन पंहिंजे मुड़ुस ॾांहुं उन भाॻियुनि खां नियापो मोकिलियईं त हाणे कीअं बि करे मुंहिंजी हितां जिंदु आज़ादु करा। हाणे साईं ॿिए ॾींहुं वरी बि गुलनि जे बहाने सां साॻी माई मालात में आई। उहा साॻी भाॻियण माई मालात में आई, अची शहज़ादी खे नियापो ॾिनई त बादशाह सां हाणे ॻाल्हि ॿोल करे पंहिंजे निकाह लाइ राज़पो ॾेखार, ॿियो कमु आऊं पाणी थो ठीकु करियां। यानी शहज़ादे नियापो मोकिलियो, पंहिंजे ज़ाल ॾांहुं नियापो मोकिलियईं त हाणे तूं बादशाह सां शादी लाइ राज़पो ॾेखार, ॿियो कमु आऊं पाणी ठीकु थो कयां। उहो पैगाम ॿुधी शहज़ादी बादशाह सां राति जो हा कयईं, निकाह लाइ हा कयईं। बादशाह संदसि उहो राज़पो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, ऐलान कयईं त सारे मुल्क में ख़ुशियूं कयूं वञनि। बादशाह जो हुकुम ॿुधी हुकुम जी देरि हुई, सॼो शहर कुंवार वांगुरु सिंगारजी वियो। हाणे साईं होॾां शहज़ादे वरी वॾा इनाम इकराम ॾेई शहर जे सभिनि काज़ियुनि खे ॿिए मुल्क ॾांहुं उमाणे छॾियो ऐं पाण चमड़ा पोश करे काज़ी बणिजी तस्बीह हथ में खणी वञी हिकिड़े मस्जिद में वेही रहियो। हिन सॼे मुल्क जे काज़ियुनि खे वॾा इनाम इकराम ॾेई उन्हनि खे ॿिए बादशाही में उमाणे छॾियईं ऐं पाण चमड़ा पोश करे काज़ी बणिजी हथ में तस्बीह करे अची हिकिड़े मस्जिद में वेही रहियो। शादी जी राति शाही नौकर बादशाह जे निकाह पढ़ण लाइ अची हिन खे पाण सां गॾु वठी विया। हाणे बादशाह जे नौकर चाकरनि वज़ीरनि खे उन ॻाल्हि जी का सुध ई कोन्हे त जंहिं काज़ी खे असां वठी था वञूं उहो दरअसल बादशाह जो पुटु आहे, इन्हनि खे हिन ॻाल्हि जी का ख़बर ई कोन्हे। हाणे छॾियो उन ॻाल्हियुनि खे, अॻिते था वठूं त अॻिते छा थियो। सभई अमीर वज़ीर बची गॾु थिया, निकाह में अञा देरि हुई, तंहिं करे बादशाह काज़ी खे चयो, यानी हिन खे का ख़बर ई कोन्हे, बादशाह खे इन ॻाल्हि जी का सुध ई कोन्हे त जंहिं काज़ी खे आउं वठी आयो आहियां सा त मुंहिंजो पुटु लॻे। हाणे बादशाह खे इन ॻाल्हि जी का ख़बर ई कोन्हे, तंहिं करे बादशाह काज़ी खे चयो त का ॻाल्हि ॿुधायो। उहो ॿुधी शहज़ादो हिकदमि खणी पंहिंजो अहवालु घोड़े ते चढ़ी उॾामण खां वठी शहज़ादी सां विछजण ताणी सॼी ॻाल्हि करे बादशाह खे ॿुधायो। इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह खे अची होरां कोरां थी त इहा ॻाल्हि त मुंहिंजे सिकीलदे पुट जो आहे। सो काज़ी खे चयईं, काज़ी साहब भलाई करे ॿुधायो त पोइ शहज़ादे सां छा थियो।
छाकाणि त उहो मुंहिंजो पुटु आहे। उते शहज़ादे चमड़ा पोश ऐं नकली ॾाढ़ी मुछूं लाहे बादशाह खे ॿुधायो, उहो त आऊं आहियां जो अव्हां जे अॻियां सही सलामत बीठो आहियां। बादशाह जॾहिं पंहिंजे पुट खे ॾिठईं, बसि पोइ त ख़ुशी मां कपिड़नि में न पियो मापे। हिकदमि तख़्त तां लही अची पुट खे भांकुर पाए मिलियो। पोइ त सॼे मुल्क में ख़ुशियूं थी वियूं। शहज़ादो पंहिंजे ज़ाल ऐं पुट सां मिलियो। बादशाह बची पीरसन थियो हो, सो राजबाग संदसि हवाले करे वञी पछाड़ी जा ॾींहं धणी जी इबादत करणु लॻो। हिन पंहिंजे जीअरे पंहिंजे पुट खे जेको आहे त बादशाह बणाए पाण वञी अलाह जे इबादत में मसरूफ़ थी वियो। हिते हिन कहाणी जो पुॼाणी थी वियो। जीअं उन्हनि जा मेला थी विया शल, ख़ुदा ताला सभिनि जा अहिड़ा मेला करे। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान खे हाल कंदा त जीअं ईंदा तव्हांखे अहिड़नि मज़ेदार कहाणी जो नोटिफिकेशन मिली सघे। दोस्तों काफ़ी अरसो मसरूफ़ियात जे करे शायदि को हफ़्तो ॿ जेको आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल ते को कहाणी अपलोड न थी सघियो। सीज़न हलण जे करे कमकार वधी विया, इन जे करे का कहाणी मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड न थी सघियो। इनशाला हींअर तव्हांखे सुठे खां सुठा कहाणी जेको आहे त मां रेगुलर ई ॾींदुसि। दोस्तों तमामु जल्द हिकु नए अंदाज़ सां ऐं हिकु नवां दिलचस्प कहाणियूं तव्हांखे ॿुधण लाइ मिलंदा। इन जे करे असांजे हिन यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे लाज़मी सब्सक्राइब कंदा।